आज क्यों तक कया कोरोना वायरस ही मजबूर मानू बुखन में मरन था पिया मजदूर मानू सलिन पंहिंजो वेही कैसा सूर मानू मिसकीनन मानुन जो को मुकद्दर टुटल आ दिसी कोन तो छा त लॉकडाउन लगल आ आई जे कोरोना त साही सुकी विया हकीकत में हुकुमरान हड़ई डकी विया वठी फंड वर्कर वडेरा लिकी विया भोतारन जे बंगुलन में राशन रखियल आ दिसी कोन तो छा त लॉकडाउन लगल आ अबोजन जो इमदाद लुटेरा लुटे विया अटा गिह चांवर चेयरमैन चटे विया मिसकीनन जे नालन जी लिस्ट ही मटे विया चमचन ऐं चुगलन जो खातो खुलियल आ दिसी कोन तो छा त लॉकडाउन लगल आ ही सरंदी वारा त सभई सुखिया आहिनि दिहाड़ी कमाईंदड़ ॾिसां थो ॾुखिया आहिनि बेरोज़गार थी विया ही बिल्कुलु बुखिया आहिनि गरीबनि जे घर में न दूहो दुखियल आ ॾिसी कोन तो छा त लॉकडाउन लगल आ न निमाज़ूं पढ़ण को वञे थो वीचारो मिड़ई बंदि मस्जिदूं मुलनि ते बि मारो राज़ी रब रहमान थींदो कीअं यारो बचो बाक़ी कहिड़ो असां में अमल आ ॾिसी कोन तो छा त लॉकडाउन लगल आ मुंहिंजो शाल मालिक ही अर्ज़ड़ो अघाए हिन मूज़ी मर्ज़ खां मिड़नि खे बचाए कोरोना वायरस खे वतन खां भॼाए न त कमु चांडिया अकबर चढ़ल आ ॾिसी कोन तो छा त लॉकडाउन लगल आ वाह चांडिया अकबर वाह या खबर त थई त लॉकडाउन आ छाखे था लॉकडाउन छा लॉकडाउन में जी असां या बस लफ्ज़ त ॿुधूं था त इहो आहे पर इहा ख़बर सिंधी में सम्झूं था त घर में बंदि हुजो ॿाहिरि न निकिरो माना कड़ा बंदी लगी पई आ न ही जेका हुकूमत जे तरफां एसओपीज़ आई आहे इहा ख़बर अथई एसओपी इहा अलाए छा आहे इहा मूंखे ख़बर न आहे साईं बाबा इहा ई त ॻाल्हि आहे न सुघड़ सगोड़ा इहे हिदायतूं आहिनि त हींअर ॾिस पाण परे वेठा आहियूं ईद ते भाकुर पाए न वञो सुबुह जो सवेर खां शाम ताईं मुकमल तौर ते जेकॾहिं का शइ वठण बि वञो था त परे खां दुकानदार खे चइबो आहे ही हितां पैसड़ा वठ हितां ॾे कंहिंखे हथ न हिलाइणो घर अचणो आहे त पहिरियां हथ धोइणा आहिनि वेझी सेंझी कपिड़ा मटाइणा आहिनि पोइ पंहिंजे ॿारनि बचनि सां घर वारनि सां पोइ जेको आहे सो कचहरी कबी पर कचहरीअ सां गॾोगॾु सैनिटाइज़र ॿी ॻाल्हि त ॿुध जी सर भला हे लॉकडाउन जो ॿुधी करे ही माण्हू जो छिका चाढ़ियो पिया वतन ऐं हथ पिया धोअनि भला ॿारड़ा वारा वेझो अचण ॾियनि था या न डप सब कंहिंखे थिए थो कोई चए थो हथ न लायो हा उन्हनि खां बि टहूं था तूं टही थो तोखां नथा टहनि बि टहनि था हा न वक़्तु तूं शहर खां त पाण बाबा घर वेंदासीं घर वारा पहिरियां ई बाबा मूं वटि त ईअं ॿार चवंदा हा इन पासे वञो ओ इहो नलको लॻो पियो त इहो साबुण पहिरियां हथ धो हथ धोई हा हा साबुण या सर्फ पियो आहे उते त पोइ मिड़ई धोई साफ़ करे पोइ वञूं था बाबा ॿारनि टीवीअ ते ॾिसी ॾिसी ऐं हाणे चवनि था त बाबा हाणे असां टीवीअ ते ॾिठो आहे ॿाहिरां आयो आहीं अलाए कहिड़नि माण्हुनि सां मिली आयो हूंदे हलियो वञी हथड़ा धोई आ मां हिकु हीअं करे हथ धोता हथ धोई करे वियुसि ऐं मुंहिंजो नंढड़ो मोहम्मद हसन अबू बी चई छो चई मां ॻणियो 1 2 3 10 सेकंड थिया आहिनि अञा 10 सेकंडनि ताईं अञा हथ मल मस हाणे जॾहिं वरी 1 2 3 20 सेकंड पूरा थिया अबू हाणे भली हथ धो माना ॿारनि खे बि ख़बर पइजी वई आहे त हथ धोइजे ऐं हूअं ई बि सफ़ाई अधु माना हाणे भला सम्झी त एसओपी छा आहे हा इहा ई माना सफ़ाई रखे माण्हू ऐं एहतियात करे इहा थी वई न साईं बाबा सफ़ाई रखे पर वक़्त जो एहसास करणो आहे माण्हू टाइम जो ख्याल रखे जंहिं टाइम ते हुकूमत चयो बाबा हाणे कड़ा बंदी थी वई त थी वञे माना थी वञे घरां न आहे निकिरणो ऐं माइट मिट को ॻाल्हाए बाबा तूं पंहिंजे घर हुज मां पंहिंजे घर चङो आहियां ईद जूं खुशियूं त आहिनि अल्हम्दुलिल्लाह असांजे अखियुनि ते पर हाणे जेको गरीब माण्हू रिक्शे जो ड्राइवर उहो त बुख में पियो मरे हिन इमदादनि जे आसरे ऐं इन राशननि जे आसरे उहो निकिरी थो पए तौकल करे बसि अलाह पर एसओपी ते त बाबा पोइ हथनि में जेके आहिनि हथिया पाइबा ऐं उहो छिको जेको सवेर तो पेट में चयो जंहिंखे मास्क था चवनि उहो पाइबो एहतियात कबो रिक्शे ड्राइवर ॾिसो न अॻे पाण ॿुधंदा हुआसीं त बाबा ही जेको आहे फरड़ो इहो जेको आहे सो बकरियूं धाए थो वञे या जेको आहे पोइ उन में पाण या बकरीअ खे झालंग चाढ़ींदा हुआसीं या वरी ॾिसंदा हुआसीं बाबा ही पाॾो आहे मेंह खे बाबा हिन ते छिको चाढ़ियो त हाणे इहे छिका अॻे पाण जानवरनि खे माल वंद माण्हू इंसान खे छिका चाढ़ींदा वञनि हाणे ॾिस न उठ खे ख़ासि करे उठ हलंदो नार में असां वटि जेके बि जानवर असांजे बहराड़ीअ जो सभई कम जेके जानवरनि वारा हुआ अलाह शल पियो पंहिंजो रहम करे उहे छिका माण्हुनि जे मुंहं ते अची विया माण्हू माण्हूअ खां बेदार माण्हूअ खां परे आहे असांजा मज़दूर माण्हू वीचारा
परेशान आई वञ जो ख़बर पवे पई त हमरा बीठो आहे बीहो 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 पाण असीं बीठा हुआसीं 3 ॼणा मोटरसाइकिल ते चढ़ी आया वर्दियुनि सां 3 ॼणा अरे बाबा छा आहे चई बाबा तव्हां 2 ॼणा मोटरसाइकिल ते छो चढ़िया आहियो मूं अर्ज़ु कयो भाऊ मां सुगर फ़क़ीर आहियां मां त पंहिंजी गाॾीअ ते हिकिड़ो आहियां पर 2 ॼणनि खे थो चवीं त ही 2 ॼणा आहिनि तव्हां चढ़ी 3 ॼणा पाण स्कूटर ते पुलिस वारा आया आहियो ऐं पुछो वरी 2 खां था नाज़रीन इहे हालतूं आहिनि मुल्क जूं अलाह